अस्सलाम वालेकुम नाज़रीन, माया सनागुल तां ॾिसी रहिया हो न्यू मैरान न्यूज़। रुकयूं था ख़बरनि ॾांहुं। ख़बर शामिल कई पिया शहदादपुर मां रिपोर्ट फ़कीर मोहम्मद चांडीअ जी। पार्लियामेंट सेक्रेटरी एंटी करप्शन सरदार पारस देरो रोड़ी कैनाल जे लॻल घारे जे नुक़सान जा तफ़सील ऐं पाणी जी नेकाली ऐं मुतासिरीन जी बहाली बाबति चीफ सेक्रेटरी सिंध सैयद आसिफ हैदर शाह सां मुलाक़ात करे तफ़सीली आगाही ॾिनी। उन मौक़े ते सरदार पारस देरो मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सिंध सरकार रोड़ी कैनाल जे लॻल घारे जे पाणी जे नुक़सान ऐं मुतासिरीन ॻोठाणनि जी बहाली बाबति भरपूर मदद करे रही आहे। पार्लियामेंट सेक्रेटरी सरदार पारस देरो वधीक चयो त घारे जो पाणी फसलनि ऐं ॻोठनि मां कढण जो सिलसिलो तेज़ करे वधीक हेवी लिफ्ट मशीनूं लॻाए फसलनि ऐं ॻोठनि मां पाणी कढायो वञे पियो ऐं मुतासिरीन खे पब्लिक स्कूल समेत ॿियनि स्कूलनि में डॉक्टरनि जूं टीमूं मोकिले मुतासिरीन जो इलाज करण समेत मच्छरनि जो स्प्रे करायो वञे पियो ऐं मुतासिरीन खे खाद खुराक समेत सहूलियतूं फ़राहम कयूं वञनि पियूं। तक जो अवाम असांखे अज़ीज़ आहे, संदन बुनियादी मसइला हल कराया वेंदा। वधीक ख़बरूं ॾिसण लाइ ॾिसंदा रहो न्यू मैरान न्यूज़।